नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ मां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी तहवार ॾियारी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रही है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी रिपोर्ट में। जी बिल्कुल, पूरे मुल्क जी पीर जे ॻोठ में भी हिंदू बिरादरियुनि पारां दिवाली जो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। हिंदू बिरादरियुनि जे माण्हुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हिंदू मज़हब में हिकु ई वॾी ईद आहे, जंहिंमें असां मिठाइयूं तक़सीम करे फटाका ॿारे जुमरियूं पाए जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। अॼु सिंध में हक़ीक़ी दिवाली आहे, छो त अॼु कश्मीर एसएसपी अमजद शेख राम जे रूप में अची रावण रफ़ीक मलक जो वर्द करे असांखे दिवाली जो हिकु वॾो तोहफ़ो पेश कयो आहे। दिवाली जी तक़रीब में ॿारनि बचनि ऐं बुज़ुर्गनि हज़रातनि औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। प्यारे पाकिस्तान मुल्क जे लाइ ख़ुसूसी दुआऊं भी घुरियूं वयूं। कैमरा में टीम सां गॾु नौमान ख़ास के लिए अवामी न्यूज़ HD पीर जो ॻोठ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।